नाज़रीन मीरपुर ॿोड़ो ऐं भरपासे जे इलाइक़नि में जेको सारियुनि जो जेको फ़सुलु आहे उहो तयारु थींदे केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिते जेको सारियुनि जो फ़सुलु जेको लथो आहे उनजी उपत जेकी आहे उहा इंतिहाई घटि लथी आहे, जंहिं ते हितां जा आबादगार जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि। न ॿिज आहे न भाण आहे, हाणे हे असां न वठी था सघूं। हे 5-6 मण लथो आहे, इहो हाणे 10-15 जरेबनि जो ॿिज न थींदो, न भाण ई थी सघंदो। जायूं बायूं किरी आहिनि, फसल किथे आहिनि किथे न आहिनि। जिथे आहिनि उते अधु ते अधु लहनि था, जिथे 60 मण लहंदो आहे उते वधि में वधि 15 मण 20 मण बि मस लहे थो जिथे आहे। हाणे ख़र्च में बि फसल पूरो आहे, राख ग़रीब मिसकिन काॾे वञूं। असांजा 2 मण 2.5-3 मण लथी आहे, जंहिंमें कुझु बि न थियो आहे। ग़रीब ऐं मिसकिन जंहिंजे लाइ असां चऊं था त अपील कयूं था त को ॿिज भाण मिले त असां ग़रीब वरी को पोइ जे लाइ कुझु थिए। ॿचिड़ा ई नथा पालियूं, छेणनि जो खणंदो आहियां गाडड़ोनि में, कुझु छे थो कुझु छे ई नथो। 8-8 ॾींहं 7-7 ॾींहं वेठा आहियूं बुखनि ते। भाण जी ॿोली ॾिसो था पिया केॾी महांगी आहे, असांजे लाइ का शइ बचो ई न आहे। हिन वक़्तु ज़मींदार चवनि था असांखे ॾियो, ॾियूं त ॾियूं कंहिंते? भाण ॾिसे थो पियो मिलनि, ॿिज मिलनि, पोइ हिते सरव आहे, सरव में हेॾो पाणी बीठो आहे, काॾों असां जेको आहे त माना ॾेई सघूं। हाणे जेको आहे असांखे गुज़ारिश इहा आहे त असांजी दफ़ा असांखे भाण ॿिज मिले। ॿिज भाण बि असांखे कोन मिलियो, न का शइ मिली, खाधे जो ख़र्चो बि न मिलियो आहे। 20 मण लहंदी, हाणे 5-6 मण लहे थी। हा, ॿिज भाण ई नथो निकिरे। भाण 12,000 में कारो बोरो, बसि वातावरण कयो असां सां। कैमरामैन अल्ताफ़ भुट्टे सां गॾु मुमताज़ भुट्टो, KTN न्यूज़ मीरपुर ॿोड़ो।